अमेरिका जो जेको नुमाइंदो आ उनके बुधाइण तो चाहियां यो जो नओं हाणे ताज़ो जो छोरियों तो न चाहे यहूदिन के पैसनि ते मुसलमानन के बेगैरत तो करे चो तो मां नओं पाकिस्तान तो ठाहियां नओं पाकिस्तान केड़ो नओं पाकिस्तान जंहिंमें छोरियूं छोरा गॾु नचंदा तहां मुसलमानन जी भी दिल चे थी त तहां जूं न्याणियूं धारन मर्दन सां गॾु नचन मांखे गैरतमंद मुसलमान जवाब ॾियो असां अहिड़े कल्चर ते लानत था कयूं इमरान यहूदिन के पैसनि ते मुसलमानन के बेगैरत बनाइण थो चाहे बेशरम बनाइण थो चाहे बेहया बनाइण थो चाहे मां इमरान खे ॿुधाइण थो चाहियां मुसलमान गुनहगार थी सके तो पर बेगैरत नथो थी सके मुहम्मदी तहजीब के खत्म करे तू हिते यूरोपियन कल्चर के मुसल्लत करण थो चाहे नथो थी सके जैसी ताईं हिक बेगैरतमंद मुसलमान हिन धरती ते जीरो इमरान जा ख्वाब पूरा थियण न ॾींदासे भाई हाथ बुलंद करे जो इंशाअल्लाह तकबीर लब्बैक 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 नारे तकबीर सजोरी बकवास कंदो तो वते मौलाना जे खिलाफ बकवास तो करे ऐं गुथा लफ्ज़ तो ॻाल्हाए असां मौलाना खे चवा इजाजत दे बार बार मौलाना खे अर्ज़ किया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब के सही इजाजत दे त असां मुजाहिदन के वठी अचूं इस्लामाबाद वो तो के खबर पवंदी त आलिमन जी अल्लाह से केडी इज्जत कई आ तुहे पंजो 1000-1500 छोरियों गड करे चें तो बस हाणे मांखे हुकूमत ॾियो मुल्क मुंहिंजो आ तू छोरियों गड न कर